नसीराबाद में मेन रोड ते वापारी का मुबैना लखें रुपयनि जी फुर कई वई आहे। वापारियुनि पारां फुर खिलाफ इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त फुर थियल रक़म वापस कराई वञे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। नसीराबाद में मेन रोड ते वापारी का मुबैना लखें रुपयनि जी फुर कई वई आहे। वापारियुनि पारां फुर खिलाफ इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त फुर थियल रक़म वापस कराई वञे। तव्हांखे ख़बर कयूं पिया नाज़रीन, नसीराबाद में मेन रोड ते वापारी का मुबैना लखें रुपयनि जी फुर कई वई आहे। वापारियुनि पारां फुर खिलाफ इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त फुर थियल रक़म वापस कराई वञे। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। नसीराबाद में मेन रोड ते वापारी खां मुबैना लखें रुपयनि जी फुर कई वई आहे। वापारियुनि पारां फुर खिलाफ इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त फुर थियल रक़म वापस कराई वञे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे नाज़रीन, नसीराबाद में मेन रोड ते वापारी खां मुबैना लखें रुपयनि जी फुर कई वई आहे। वापारियुनि पारां फुर खिलाफ इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त फुर थियल रक़म वापस कराई वञे। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही आसपासनि खां गाॾियुनि जी अचवञ मुअतल थी वई आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। नसीराबाद में मेन रोड ते वापारी खां लखें रुपयनि जी मुबैना फुर कई वई आहे। वापारियुनि पारां फुर खिलाफ इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त फुर थियल रक़म वापस कराई वञे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया नाज़रीन, नसीराबाद में मेन रोड ते वापारी खां मुबैना लखें रुपयनि जी फुर कई वई आहे। वापारियुनि पारां फुर खिलाफ इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त फुर थियल रक़म वापस कराई वञे। तफ़सील मालूम कंदासीं। अला बख्श कुरैशी लाइन ते मौजूदु आहे। अला बख्श, वापारी खां फुर कई वई आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु। अॼु ही यासीन क़ांधड़ो जेको चेट जो वापारी आहे, उहो हिकु निजी प्राइवेट बैंक मां रोक रक़म 4 लख रुपया वठी वापसि पंहिंजे दुकान तरफ़ वञी रहियो हो, जेको हुन दुकान इंडस हाईवे मेन इंडस हाईवे ते चिंदेनी शाख जे भरिसां आहे। त हिनखे कुझु फौरन अॻ में ई पंहिंजी ताड़ में रखे छॾियो हो ऐं कुझु पंध अॻिते ई जीअं वियो मोटरसाइकिल ते, त 3 हथियारबंद फोरू मोटरसाइकिल ते विया, जिन हिनखे रोके ऐं गन पॉइंट हिन खां 4 लख रुपया बि खसे विया ऐं कुझु हिन वटि चेक हुया, ॿिया कागज़ हुया, उहे बि हिन खां खसे विया। जंहिंखां पोइ वापारी बिरादरीअ मुल्क जी अहम शाहरा इंडस हाईवे ते धरणो हंयो आहे, जंहिंमें माशूक अली सुलपोटो वापारी बिरादरी जो सदर आहे ऐं मंज़ूर कादिर क़ांधड़ो पीपल्स पार्टी जो तालके जो जनरल सेक्रेटरी आहे। पीपी शहीद भुट्टो समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि धरणो हंयो ऐं उन्हनि मुतालबो कयो त न रुगो चोरी असांखे बिना देर या फुर जी रक़म वापसि ॾियारी वञे, पर हितां जी जेका पुलिस आहे उहा चोर सिपाही वारी गेम खेॾी रही आहे। इहा रांदि हिते बंदि कई वञे, असांखे अमुन ऐं तहफ़ुज़ ॾिनो वञे। ऐं हाणे कुझु घड़ियूं अॻ में वापारी बिरादरीअ धरणो ख़तमु कयो आहे, जिन जो चवणु आहे त असां सां एसएसपी कंबर समीर चन्ना राब्तो कयो आहे ऐं जंहिं यकीन ॾियारियो आहे त तव्हांखे फुर थियल रक़म वापसि कराईंदासीं ऐं नसीराबाद जे एसएचओ खे हटायो वेंदो। जंहिंखां पोइ हिन वक़्तु धरणो ख़तमु कयो वियो आहे ऐं हीउ जेको वाक़ियो आहे शहर में हिन वाक़िए थियण खां पोइ ख़ौफ़ ऐं हरास छाइजी वियो आहे। ठीकु आहे, अला बख्श, महिरबानी तफ़सील ॼाणण लाइ।